मुदस्सिर नाई जो तालुक टंडोजाम शहर का 9 किलोमीटर मुफ़ासिले ते ॻोठ खानपुर सां आहे। संदसि वालिद रिटायर्ड ड्राइवर आहे। मुदस्सिर नायो खे पढ़ण जो ॾाढो शौक़ु हो। पाण हड़ावड़ा तालीम हासिल करे ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम ताईं पहुतो, मगर गुरबत तालीम खे जारी रखण जी मोहलत न ॾिनी। मुदस्सिर पोइ बि हार न मञी पाण कुर्बानी ॾेई ॻोठ खे तालीम जहिड़े ज़ेवर सां सिंगारण लाइ हिन ॻोठ जे ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾियण जो सेंटर खोलियो, जेको हींअर बहितर नमूने हली रहियो आहे। ट्यूशन सेंटर ते अक्सरियत पुठिते पियल ग़रीब ॿारनि जी आहे। मुदस्सिर नायूं ट्यूशन सेंटर जी शुरूआत दोस्तनि जी मदद सां कई, जंहिंमें यूनिवर्सिटी जे उस्तादनि भरपूर तावन कयो। मुदस्सिर नायूं जे सेंटर ते तालीम दुश्मननि जा हमला पिणु थिया, जिन सेंटर में पियल बोर्ड ऐं ॿिए सामान खे नुक़सान पिणु पहुचायो। मुफ़्त तालीम वारे सेंटर ते ॿारनि खे इस्लामियात, सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी जी तालीम ॾिनी वञे थी। मुदस्सिर नाए जी ख़्वाहिश हुई त आऊं पुलिस ऑफिसर थियां, पर गुरबत सबबि पुलिस ऑफिसर वारी ख़्वाहिश तर्क करे ॻोठ जे ॿारनि खे तालीम वसीले रोशनास करण में मशगूल आहे। मुदस्सिर नायूं सरकार खां घुर कई आहे त मुंहिंजी हिन कम में मदद कई वञे, जीअं आऊं ॿारनि जो मुस्तक़बिल संवारे सघां। कैमरामैन टीम सां गॾु हाकम अली ज़रदारी, टंडोजाम।